सफ़ा बुनियादी सवाल अथव त सिंध जी क़ौमी सिंध जो सरमाएदार सिंधी समाज जे करे सरमाएदारीअ में दाख़िल थियो त उहो ख़िते जे जदीद क़ौमी तहरीकुनि तरक़ी पसंद तहरीकुनि लिबरल तहरीकुनि ऐं जिदत जी तर्जुमानी कंदो। इन करे पंजाबियुनि सिंधी कच्छी मेमण काठियावाड़ी कराची जे सरमाएदार खे लत हणाए जागीरदारीअ खां लत हणाए उहा सॼी सरमाएदारी पंजाबी जेको आहे सो मुंतक़िल करे चुको आहे। छाकाणि त पंजाब जो सरमाएदार पंजाबी ग़ैर फितरी रियासत जो हामी आहे, पंजाबी इस्तेमारियत जो हामी आहे, पंजाबी सरमाएदार पंजाबी फाशिस्ट फ़ौज जो हामी आहे, पंजाबी सरमाएदार बिक़ौमी नज़रिए जो हामी आहे, पंजाबी सरमाएदार मज़हबी दकियानुसियत जो हामी आहे। नतीजे में पंजाब जो सरमाएदार जेको हिन ग़ैर फितरी जबरी रियासत जो हामी आहे उहो दकियानुसियत सो बुनियाद परस्तीअ ऐं उहो जेको आहे सो फ़रसूदगीअ जो तर्जुमान आहे। जॾहिं त सिंध जो सरमाएदार जेको आहे सरमाएदारी सिंध में जेकॾहिं मज़बूत थिया त उहा तरक़ी पसंद क़ुवतुनि ऐं क़ौमी तहरीकुनि जो तर्जुमान ऐं नुमाइंदो हुजे। नतीजे में हाणे तव्हांखे सम्झणु घुरिजे त सिंध मां सरमाएदारीअ खे भुट्टे जे मार्फत जागीरदारनि जे मार्फत पंजाब कीअं ऐं छो ख़तमु कयो। नंबर 2 त सिंधी क़ौमी तहरीक जेका कमज़ोर थिए उनखे लिसानी बुनियादनि ते विरहाइणु नस्ल परस्ती ऐं नस्ल परस्ती जॾहिं मां चवां थो नस्ल परस्ती रुगो इहो न आहे त उर्दू ॻाल्हाईंदड़ जेके चंद गिरोह आहिनि टोला ऐं उहे नस्ल परस्ती जी ॻाल्हि था कनि त उहे नस्ल परस्त आहिनि। उन्हनि सां गॾु उहे सिंधी ॻाल्हाईंदड़ नो जा मुखालिफ़ आहिनि, उहे क़ौम परस्त जेके पाकिस्तानी रियासत जा हामी आहिनि, उहे जेके आहिनि उहे बि नस्ल परस्त आहिनि। छाकाणि त पाकिस्तान जो हामी को बि क़ौम परस्त उहो लाज़मी तौर ते सिंध में उर्दू आबादी जो मुखालिफ़ थींदो, पंजाब जो मुखालिफ़ न थींदो। जेको पंजाब जो मुखालिफ़ न आहे ऐं उर्दू आबादीअ जो उर्दू ॻाल्हाईंदड़ सिंधियुनि जो मुखालिफ़ आहे उहो बि नस्ल परस्त आहे, दलाल आहे पंजाब जो। नतीजे में उहे उर्दू ॻाल्हाईंदड़ सिंधी हुजनि या सिंधी ॻाल्हाईंदड़ सिंधी, उन्हनि में हिकिड़े क़िस्म जी नस्ल परस्त सोच जेका असां पंजाबी साम्राज्य एजेंसियुनि जेका असां भरी त जीअं सिंधी क़ौमी तकमील न थी सघे, सिंध में सरमाएदारी न थी सघे, सिंध जी जागीरदारी ख़तमु न थिए। छाकाणि त पंजाबियुनि खे जागीरदार खपनि पिया जेके असेंबलीअ में पंहिंजे टके जे रिआयतुनि ते कंधु धुणे सिंध जे ग़ुलामीअ खे जेको आहे सो हा कनि। इन हवाले सां असां सिंध जे नौजवाननि खे मां चवां थो त बाबा पंहिंजे कुली मक़सद खे नज़र में रखो। जेसीं ताईं सिंध सियासी आज़ादी सिंध जी सियासी इख़्तियार तॾहिं तव्हांखे मिलंदा जॾहिं तव्हां पंहिंजे मुआशी वसीलनि जा मालिक पाण हूंदो, सिंध हूंदी। मुआशी वसीला सिंधियुनि वटि तॾहिं हूंदा जॾहिं सिंध जे पंहिंजे वतन जे सरहदुनि जा मुहाफ़िज़ सिंधी पाण थींदा ऐं वतन जे सरहदुनि जा मुहाफ़िज़ तॾहिं थींदो जॾहिं सिंधू देश मुकमल तौर ते आज़ादु थींदो। आज़ादु मुल्क जूं सरहदूं जेके आहिनि उहे असीं संभालींदासीं न, तॾहिं असीं सियासी तरह बाइख़्तियार हूंदासीं ऐं वसीलनि जा वारिस ऐं मालिक तॾहिं थींदासीं। इन करे मां सम्झां थो त खोड़ ॻाल्हियूं आहिनि, घणियूं ॻाल्हियूं आहिनि जेके मूंखे तव्हां सां करणियूं आहिनि, पर हाणे उन मुद्दे ते उन बुनियादी ॻाल्हि ते जेका मां तव्हां दोस्तनि खे सम्झाइणु चाहियां थो त बाबा सोशल मीडिया ते ट्रेंड हलाईंदासीं, पर क़ौमी तहरीक जेसीं ताईं साईं GM सैद जे फ़िक्र ऐं जेसीं ताईं क़ौमी तहरीक जे क़यादत खे न सुञाणंदासीं ऐं क़यादतुनि जे मौक़िफ़ जी पैरवी न कंदासीं, उन वक़्त ताईं असांजो रवैयो ईअं जीअं धण बिना धनार जे हूंदो आहे न, बिना धनार जे धण ईअं ई क़ौम पंहिंजे क़ौमी लीडरशिप खां सवाइ, क़ौम पंहिंजे तारीख़ी मौक़िफ़ खां सवाइ, क़ौम पंहिंजे आज़ादीअ जे सवाल ऐं मक़सद खां सवाइ ईअं बेगानी थींदी आहे। इन करे सिंध जे जेके बि सोशल मीडिया इस्तेमालु कयो था, जेके बि व्हाट्सअप ग्रुप इस्तेमालु कयो था, तव्हांखे आउं गुज़ारिश थो कयां त सिंध जी क़ौमी क़यादत जी सुञाणप पाण तव्हां कयो। केर बि
मां नथो चाहियां तव्हां बाबा मुंहिंजे पोयां छो था लॻो न। सिंध जी क़ौम परस्त क़यादत में जेके बि क़यादत कंदड़ लीडरशिप आहे, जेसीं ताईं तव्हां पंहिंजे क़यादत जी पैरवी न कंदो, उन जे मौक़ुफ़, उन जे ॻाल्हियुनि, उन जे क़ौमी मौक़ुफ़ ऐं क़ौमी स्टैंड ऐं क़ौमी पॉलिसियुनि खे क़बूल न कंदो, हर को माण्हू कंहिं बि व्हाट्सएप ग्रुप ते 200 ॼणा आहिनि, 200 ॼणा, 200 नौजवान 200 ॻाल्हियूं कंदा, केरु कंहिंजे पोयां लॻंदो। ऐं उहे जेकॾहिं जुज़वियात ते ॻाल्हाईंदा त कुलियत त उन जे ज़हन में बि न ईंदी। त जुज़ ते ॻाल्हाइण ऐं मुंतशिर थी ॻाल्हाइण उन धण वांगुरु, जंहिंजो को धनार न हुजे, उहो धण झंग में रुली वेंदो, उहो वापसि पंहिंजे ॻोठु पहुची न सघंदो।